नाज़रीन नवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। कराची जे भिटायाबाद वारे इलाइक़े में क़ाइम बोर्ड मुतासिरनि जी कैंप ते ईंदड़ खाधे मां कीड़ा निकिरी आया। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद कोराई मूजिब गवर्नमेंट गर्ल्स स्कूल में रात जी ॾिनल मानीअ दौरान बोर्ड में जीत निकिता त बोर्ड मुतासिर परेशान थी विया। बोर्ड मुतासिरनि जो चवणु हो त कुझु ॾींहं पहिरियां खेनि ॾींहं जो ॾिनल बोर्ड में जीत निकिता हुआ, जंहिंजी शिकायत कई। बाद में कुझु ॾींहंनि ताईं सही मानी मोकिली वई। उन खां पोइ अॼु वरी राति जी मानी ॾिनी वई, जंहिं में पिणु हिकु भेरो ॿीहर कीड़ा निकिता आहिनि। हुननि जो चवणु हो त आर्ट्स काउंसिल कराचीअ जे इंतज़ामिया जे आख़िर हुननि सां कहिड़ी दुश्मनी आहे। असां अॻु ई मुसीबतुनि जा मारियल आहियूं, मथां वरी जीतनि ऐं कीड़नि वारो खाधो खाराए संदनि ज़िंदगियुनि सां खेॾण जी कोशिश कई पई वञे। नोटिस वरितो वञे। नाज़रीन मां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त कराची जे भिटायाबाद वारे इलाइक़े में बोर्ड मुतासिरनि जी कैंप ते ईंदड़ खाधे मां कीड़ा निकिरी आया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद कोराई मूजिब गवर्नमेंट गर्ल्स स्कूल में राति जी ॾिनल मानीअ दौरान बोर्ड में जीत निकिता त बोर्ड मुतासिर परेशान थी विया त हाणे छा करियूं। बोर्ड मुतासिरनि जो चवणु हो त कुझु ॾींहं पहिरियां खेनि ॾींहं जो ॾिनल बोर्ड में जीत निकिता हुआ, जंहिंजी शिकायत कई। बाद में कुझु ॾींहंनि ताईं सही मानी मोकिली वई। उन खां पोइ अॼु वरी राति जी मानी ॾिनी वई, जंहिं में पिणु हिकु भेरो ॿीहर कीड़ा निकिता आहिनि। हुननि जो चवणु हो त आर्ट्स काउंसिल कराची जी इंतज़ामिया जे आख़िर हुननि सां कहिड़ी दुश्मनी आहे। असां अॻु ई मुसीबतुनि जा मारियल आहियूं, मथां वरी जीतनि ऐं कीड़नि वारो खाधो खाराए संदनि ज़िंदगियुनि सां खेॾण जी कोशिश कई पई वञे। नोटिस वरितो वञे।